जय झूलेलाल। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे अङण में मोहनदास नागवानी जी कटनी मां पधारिया आहिनि। पाण हुते तव्हां स्कूल हलाईंदा आहिनि ऐं कोशिशि कनि था पिया त सिंधी भाषा खे कीअं शिक्षा जे क्षेत्र में उनजो विकास ऐं वाधारो थिए। असांखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे, अचो त उन्हनि जे मुख खां ॿुधूं कि उहे छा पंहिंजा वीचार रखणु चाहिनि था पिया। तव्हांजो स्वागत आहे हिन संस्था में। महिरबानी जी प्लीज़ तव्हां चओ। सिंधी भाषा असां विसारींदा था वञूं पिया, ख़ासि कर असां जेके ॿार आहिनि उन पासे बिल्कुलु हुननि जो लाड़ो कोन्हे को। मां हिकिड़ो स्कूल हलाईंदो आहियां ऐं मुंहिंजी सोच इहा आहे कि मां राइट फ्रॉम KG1 ॿारनि खे जेका देवनागरी लिपीअ में सिंधी आहे उहा मां पॉपुलर कयां त उहा एक्सेप्टेबल थींदी। ऐं ॿी बि घणी ॻाल्हियूं त मां डॉक्टर रवि सर सां मिलियुमि त उन्हनि मूंखे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो तमामु स्मूथ वे में उन्हनि कीअं इम्प्लीमेंट करे सघिजे थो पियो स्कूल लेवल ते इहो गाइडेंस ॾिनी। त तव्हां लख थोरा महिरबानी। ऐं तव्हां मूंखे NIOS में बि ॻाल्हायो, ॿियूं ॻाल्हियूं ॿुधायव, ॿार कीअं अॻिते वधी था सघनि। इवन असांखे उन लैंग्वेज जे प्रमोशन जे लाइ गवर्नमेंट मां ॾाढो सपोर्ट थो मिले पियो। उहो असां सपोर्ट ॿारनि ताईं कीअं पहुचाए था सघूं, उनखे पॉपुलर कीअं था करे सघूं, इहा जानकारी मिली। ऐं मां ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि इन ॻाल्हियुनि खे मां अॼु हिते नोट करे वञा थो पियो। ऐं नेक्स्ट सेशन खां मूंखे उमेद आहे कि असां पंहिंजे स्कूल में सिंधी लैंग्वेज खे राइट फ्रॉम KG1 चालू करे सघंदासीं। वाह, इन ॻाल्हि खे अञा वाज़ह करे सघिजे थो पियो त साईं जन जीअं हिते चयो आहे त KG खां पंहिंजे स्कूल में उहे सिंधी पाढ़ींदा। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे असांखे ख़ुशी थी रही आहे त NIOS नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मां जेकॾहिं को ॿार हिकिड़े सब्जेक्ट सां 10th और 12th करणु चाहे थो त NCPSL उन्हनि खे 1000 रुपयो उनखे हिकिड़ो इंसेंटिव जे रूप में ॾींदी आहे। ऐं जेकॾहिं CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन मां को हिकु सब्जेक्ट में 10th और 12th करणु चाहे थो पियो, करे सघे थो पियो, त उन जे लाइ बि 1000 रुपयो इंसेंटिव इहा संस्था उनखे ॾींदी आहे। जेकॾहिं को ॿारड़ो IAS जी तयारी करणु चाहे थो पियो विद सिंधी लिटरेचर एज़ एन ऑप्शनल पेपर, त उन जे लाइ इहा संस्था उनखे 25,000 रुपया हिकिड़े मानदे जे रूप में ॾींदी आहे। इहे कुझु जानकारियूं आहिनि। अचो त सिंधी भाषा जो विकास ऐं वाधारो कयूं, घर घर में सिंधी ॻाल्हायूं। जय झूलेलाल।